जेके माण्हू दरअसल अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कनि पिया उहे पाण सिंधू देश जे मसइले ते क्लियर ऐं वाज़े आहिनि ई कोन। उहे जॾहिं सिंध जे ॿरंदड़नि मसइलनि खे जिस कमु खणंदी आहे त चवंदा आहिनि बाबा जीअं सिंध क़ौमी मार हींअर इशूज़ जी सियासत करे पई। पर हाणे सिंध सां जेकॾहिं के मुसीबतूं लागू थियनि थियूं, पाणी जो मसइलो असांजी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे, धारी आबादकारी असांजे लाइ वॾे में वॾो मसइलो आहे, ॿिया बि मसइला आहिनि, पर जीअं सिंध क़ौमी मार उन्हनि सभिनी मसइलनि खे उजागर कयो आहे। पाणी असांजी साह जो मसइलो आहे, ज़िंदगी आहे, उहो ख़तमु थी वेंदो, सिंध ख़तमु थी वेंदी। उन ते जेकॾहिं दरिया जे मथां डेम ॿधनि, कालाबाग डेम ठाहिनि या ग्रेटर थल केनाल ठाहिनि, सिंध ख़ामोश हुजे, आउं सम्झां थो इहो वॾे में वॾो ॾोह आहे। उन करे जीअं सिंध क़ौमी मार हर सिंध जे नंढे वॾे मसइले ते सख़्त खां सख़्त एहतजाज कयो आहे। पंजाब जा रस्ता बंदि कया आहिनि, ट्रेनूं बंदि कयूं आहिनि, धरणा आया आहिनि, उहा हिकिड़ी जदोजहद जी वॾी तारीख़ आहे। ऐं उन वक़्त में जेके बेअमल माण्हू आहिनि, जिन वटि न माण्हू आहिनि न जेके माण्हू जदोजहद में सिंसियर आहिनि,